बिर्च कंसल्टेंट फाउंडेशन सांगड़ पारां एक रोज़ा मुफ्त तिबी कैंप गोठ हाजी मलूक महर में लगाई वई, जिते खत्री जे मशहूर फैमिली फिजिशियन डॉक्टर अशोक कुमार खत्री मरीजन जो मुफ्त मुआयनो कयो। कैंप में मोबाइल एक्सरे वैन के जरिए 50 माण्हुनि जा डिजिटल एक्सरे कया विया ऐं 26 शकी मरीजन खां बलगम वठी उन्हनि जी जीन एक्सपर्ट टेस्ट कई वई, जॾहिं बलगम टेस्ट मां 3 मरीज टीबी जा पॉजिटिव निकता, जिन जो टीबी जो कोर्स शुरू कयो वियो। आखिर में गोठ जे मोजिज़ हाजी मलूक महर, नूर मोहम्मद महर, आज़म महर बिर्च कंसल्टेंट तरफां कैंप लगाइण ते फील्ड सुपरवाइज़र मुर्तज़ा मंगी नसीर बोस्तार जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।